गंबट रिपोर्टर ज़ाहिद हुसैन जामड़ो। गंबट लॻ ॻोठ अल्हाडिनो चन्ना जो रहवासी मोहम्मद यूसुफ चन्ना ऐं ॻोठ गोलवाहण वासण नारी नबीला ख़ातून वल्द हाजी उमर चन्ना जोड़े प्यार जो परणो करे छॾियो। मां होश आवाज़ सां चवां थी, मां पंहिंजी राज़ ख़ुशी सां मोहम्मद यूसुफ चन्ना सां शादी कई आहे। मूंखे न कंहिं भॼायो आहे, न वरी कंहिं भड़कायो आहे। मूंखे पंहिंजे माइटनि सां जान जो ख़तरो आहे। मुंहिंजा भाइर ऐं मामा मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस ऐं ॾेरनि खे मारणु चाहिनि था। असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नारी जो बयान। मां SSP ख़ैरपुर ऐं DIG सखर ऐं RPO सखर खे अपील थी करियां त मुंहिंजे मुड़ुस यूसुफ ऐं ॾेर निसार अली ऐं यासीन अली चन्ना जे मथां गंबट थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे, उनखे कूड़ो करार ॾेई केस ख़तमु करायो वञे त जीअं असां सुख सां ज़िंदगी गुज़ारे सघूं। मिसमात नबीला ही मुंहिंजो बयान रिकॉर्ड ते रखियो वञे त जीअं मूंखे कंहिं वक़्तु कमु अची सघे। नारी।